प्रभु कृपा से सन 94 में सुखमनी साहब जो पद जो प्रभु कृपा से बख्शल बुद्धि मुझे कोई अर्थ कराया अजो 21 अष्टपदी जो पोयों 8 पद 168 अज हली रहा बाकी 24 माना 2 साल हे पद हल श्री राम हे ही अष्टपदी सजी 21 निर्गुण उपासना किया श्री राम निर्गुण उपासना वाली जानीदा अर्थ श्री राम जब गत भगत तह जब गत भगत तह जह पसरे पासार संत परताप ओ जह पसरे पासार संत परताप जब गत भगत ताप जब पसरे पासार संत परताप जब गत भगत जब गत भगत श्री राम अविगत परमात्मा ने संकेत है जह जेको कठिन मिलदड़ा परमात्मा जका शय कठिन आहे बस कठिन में कठिन आहे उते भगत श्री राम तव्हां भक्तन जो हृदय इतने बुधी आयो जिसकी जले सोई पछतावे हाणे हृदय कोई धारे सकदो जेको कठिन में कठिन स्थिति आहे उते भगत मां हिते सचे साईं सतराम दास खे खणंदो वञा बेपुरायन खे हा राम राम भगत काथे पहुतल आहे बस थोड़े में समझी वञो जेके अर्थ हलियो आहे एतिरो काफ़ी आहे जब भगत ता आप उते परमात्मा पाण तव्हांजो कोई शब्द जी व्याख्या हली वही परमात्मा पाण न हुजे हा तो वरी ॿी कीअं झोपड़ी ठही वई अरे गई है पुरानी नहीं कर दीनी मुंहिंजे लाइ टाइम थोड़ी न लिखियल आहे पोइ ठही वई छोड़ो पंहिंजे ख्याल खे प्रभु सां मिलाए चिंता करे दो बस चिंता करें प्रभु को अलग थी बस अंतरो एतिरो छोके सब कुछ निश्चिंता चिंता छो यो ऑब्जेक्शन मन में आंदे हे छो थी पियो बस खत्म थोड़ो पंहिंजे हृदय खे ॾिसो सवाइ दुखी थियण जो तोखे कुझु हथ न ईंदो
पंहिंजो पाण खे हथ सां दुखी करणु। हे छो छो? श्री राम। कल शाम जो राति जंहिंमहिल संगत सां दर्शन मेले ते वेहबो आहे, हिकु प्यारो मिलियो, चई गुरनि जी बेद बि करे विधी अथऊं सिखनि, उन जा ते भिंडर वारा जी तस्वीर लॻी आहे, तोखे इन चकर में कयो जो साईं जा प्यारा, तूं पंहिंजो कमु कर, हथ सां तो ख़रीद कर बेमक़सद वञे छा तुंहिंजो? राम 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 राम। काॾे या विश्व विख्यात इहा कहाणी थी वई ऑपरेशन जी, उन गहराई में समझी सघंदा मतिलब पियो असां। रिकॉर्ड थी वियो इतिहास में पई ॻाल्हि। मुंहिंजा प्यारा भगत तह आप बस जय पसरे पासार संत परता। तंहिंखां पोइ वाह भाई बनाराम जन ॿुधाइनि पिया, नारद जी कथा त तव्हां सभिनी ॿुधी आहे। धार्मिक जेको शब्द हूंदो उन कथा ज़रूर ॿुधी हूंदी, या ॿुधण खां पोइ यादि बि अचे त भॻवान चई वेंदो नारद खे, भई नारद कथा ॿुधण वेंदो भॻवान वटि, मां हीअं चई पोइ मथां हुअं चवां खण श्री राम। मां रिहाण ॻाल्हायां थो तव्हां सां। श्री राम तव्हां सां माना पंहिंजो पाण सां जेका मूंखे वणे थो, चलो प्रभु करे सभिनी खे वणे। श्री राम फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। पुराण की कथा आहे, भई कथा ॿुधी वञे धरती खुदाई वेंदी। हिकिड़े ॾींहुं भॻवान खे पुछी विधई छो? चयो तूं गुरू न कयल। भई कहिड़ो गुरू कयां? जेको तोखे सुबुह जो मुंहं में पए, मुंहं में मारी पियो, शिकार कहीं पियो अचे पखी फासाई, तूं मुंहिंजो गुरू आहे, मां त मारू आहियां भाई, मूंखे भॻवान चयो आहे जेको पहिरें मुंहं में पए। राम ठीकु आहे, तूं ठाहियो मूंखे गुरू, चङो गुरू। भॻवान खे ॿुधायां मां गुरू करे आहियां, पर मारू हो श्री राम शिकारी हुई। चई पोइ तूं गुरू जी निंदा करे वरिती आहे, इन जे लाइ साईं बुल्ला शाह डंके ते चयो पंहिंजी कविता में प्रेम सां ॻायो वेंदो आहे, जंहिं बुल्ले शाह खे अमेरिका में पहुचायो रजनीश। श्री राम हाणे त वर्ल्ड में घुमे थी पई आनंद मूर्ति मां, जेका हिते बुल्ला शाह खे खई बीठी आहे गुरु भक्ति में। बुले नूं समझावण आहियां, भेणा ते भाॼाइयां भरजाइयां। जेको बुले नूं सैयद सॾींदा दोज़ख दियां तिना जाइयां। जेको बुले खे पाण सैयद हुया, पर जेको बुले खे सैयद चवंदो उहो दोज़ख में पवंदो। जो बुले नूं आराई आखां सो बिस्दा पींघा पाइयां। मुंहिंजो मुर्शिद आराई हुयो, माना बाग़ाई हुयो, बाग़ाई हुयो। मुर्शिद जी ज़ात खां मुंहिंजी बि ज़ात मथे न। मुर्शिद मांस खाईंदो वेठो आहे, तूं वरी वैष्णो जो पुटु बणे वेठो आहे, तोखे जेकी आज्ञा थिए कर। पाण खे ॾेखारण में सुपरता तुंहिंजी न अचे। मुर्शिद अहिड़ी ॻाल्हि आहे, मुर्शिद जेकी कंहिं बि सुपरता जो शइ न अचे, विशेषता जो पंहिंजी ॼाणाइण न अचे त मां हे आहियां, हैफ़ हुजे हाल खे तोखे। गुरु भगत छा पाए कुझु कोन सघंदे, हिते ई बीठो हूंदे बसि अहंकार में अकुल में।
श्री राम। जेको मूंखे आराई छॾींदो उहो भिष्ट में वेंदो, माना सुखी रहंदो। जेको मूंखे सैद छॾींदो उहो दुखी रहंदो। त हिते चयसि तूं शिकारी छॾियो आहे, तूं 84 भोॻींदे। चई पोइ कीअं कटिबी? चई गुरु ॾस ॾींदे। वरी मिलियो हुन सां। ॿुधी आहे कहाणी इहा? मां पुराण कथाऊं खणंदो न आहियां, छो जो मूंखे तर्क पैदा थींदो। भॻवान वटि वेंकुट धरती काॾां आई जो खुदाई वई, बसि वरी मुंहिंजे तर्क पैदा थींदो। मां कहाणी खणंदो कोन आहियां। चेला बणाइणा हुजनि त मां कहाणी न खणा, न मक़सद खे वठो। श्री राम। कंहिं पुछियो वञे गुरू खां, साईं मां हीअं चई वेठुमि, भॻवानु हीअं चयो। पोइ चई कीअं छुटंदी? चई गुरू ॾसींदे। चई मूंखे कहिड़ी ॼाण बाबा? चई पर भॻवानु ईअं चयो आहे। चवण जेकॾहिं भॻवानु चयो आहे त भॻवान खे चयो वञे साईं 84 मां ॾिठी त कान्हे, तूं ठाहे ॾे, मां ॾिसां उहा 84 थींदी कीअं। भॻवानु ठाहे हुनजे मथां लेटी पियो। भॻवानु चवंदो हे छा थो करे? चई ओॾे उहा तुंहिंजी ठाहियल, हे बि तुंहिंजी ठाहियल। ईअं कयईं। चई ॾिस बसि गुरू ई कटी आहिनि पिछाड़ी। बसि हाणे हेॾे अचूं। नारद पुछी वियो भॻवान खां, संत जो श्लोक न चयल आहे, भॻवानु तूं बि गुरू कयो आहे? चई हा। चई कहिड़ो? चई मैं भगत भगतों का। छा? मैं भगत भगतों का। इहा सचाई आहे। अहिड़ा हज़ारे मिसाल, लखे करोड़े मिसाल। मूंखे तॾहिं कंहिं डंके जी चोट ते चवणो पइजी वेंदो आहे, भई कोई अहिड़ो इतिहास आहे जंहिं संत भगत वञी करे वैकुंठ में बुहारी पातई, पाणी भरे, भॻवान खे विञणो लोॾे, या कुझु काई उनजी शेवा कयईं। हिकिड़ो बि इतिहास न मिलंदो, कंहिंखे मिले थो। पर अहिड़ा अनंत मिसाल आहिनि जंहिंजी गिणती नाहे, जो भॻवानु अची करे उन भक्तनि जा छा छा न कया आहिनि, दस्त मेड़िया आहिनि, बुहारियूं पातियूं अथई। हे जेको बि जंहिंजो कमु थिए थो, इहे सम्झो भॻवानु करे थो न बाबा। बसि हिते खणी सम्झो, सभई भगत आहिनि। जेको भॼे उहो भगत, जेको प्रभु खे ख़्याल में यादि करे, प्रभु अंदरि ॾिसे थो पियो तुंहिंजो ख़्याल माॾे आहे, भई तूं भगत आहे, देरि कहिड़ी आहे? माया भगत आहे, मुंहिंजो भगत आहे। अंतरो कहिड़ो आहे? ॿियो वञणो काॾे आहे? पंहिंजो पाण में अचिणो आहे अंदरि। बसि श्री राम। तो मुझे प्यारा, मैं भगत भक्तों का भगत मेरे भगवान, जो कम मुझसे ना बने वो भक्तों को आसान। शायद गुरु ग्रंथ साहिब जी नामदेव भगत जो शब्द आहे। मेरी बांधी भगवान जे प्रति संकेत ॾे पियो। भगवान तो चए मेरी बांधी भगत छुड़ावे, शुद्ध अखरनि सां। मेरी बांधी भगत छुड़ावे, बांधी भगत न छूटे मोह। भगत जेकॾहिं मूंखे ॿधी विझनि, न छूटे मोह। एक समय मोको कहे बांधे, मूंखे हिकिड़े भेरे पकड़े खणी ॿधो भगतनि, तो मोह पहे जवाब न हो, त मूंखे जवाब न थियो। श्री राम। बस जब भगत ताप, जब पसरे पासार संत प्रताप। पंहिंजो प्रताप वधाइण लाइ संतनि खे मोकिले, संतनि जे माध्यम सां पंहिंजो ज्ञान ॾेई करके, पंहिंजो ज्ञान संत जो महत्व कीअं थिए जे अज्ञान में प्रगट थियल हुजे। कीअं? हे पसारो जेको ठाहे, इहो अवध्या रचित आहे, इहो अज्ञान में ई ठाहे, वरी संत जे माध्यम सां पंहिंजो प्रताप प्रगट करण लाइ संत थी आयो। तॾहिं ज्ञान ॾिनई, दुनिया संतनि जे कढा। किरोड़े ख़ल्क रोज़ सत्संग ॿुधे थी, लख लख माण्हू ॻणिया वञनि। कीअं? सैकड़े संत कथा कनि था सॼे वर्ल्ड में। किरोड़े माण्हू रोज़ कथा ॿुधनि था, न टोटल ॾियो तव्हां। श्री राम। जब पसरे पासार संत प्रताप, दुहु पाख काप धन्नी, दुहु पाख दुहु पाख काप धन्नी, दुहु
शोभा उनहू बनी, उनकी शोभा उनहू बनी, दूं पाख का पाख वाला तू पाख। श्री राम बई पक्ष हे लोक परलोक बई पासा। श्री राम यानी वर्तमान ऐं आईंदो, जेके वर्तमान में कबो आईंदो खणबो। श्री राम गुज़री जो कोई मुल्क कोन्हे, गुज़री जो तुंहिंजे हथ में वर्तमान आहे, वर्तमान में गुज़रंदी वेंदी आहे, उहा भविष्य बण वेंदी आहे, उहा गुज़रंदी वेंदी आहे, उहो तुंहिंजी भविष्य ठाहींदी वेंदी आहे। दूं पाख का आपह धनी। श्री राम उहो परमात्मा छो जो निर्गुण उपासना हली रही आहे, ॿिन्ही पक्षनि जो मालिक उहो धनी परमात्मा पाण आहे, जाथे जीव खे रखे, सुठो कम कराए, परलोक जो पासो भी, फलदाता भी उहो, कर्मदाता भी उहो, शरीर भी, मन भी, बुद्धि भी, बल भी उन जो ॾिनल, जेको कम कराए वरी फल भी ॾियण वारो पाण, लोक भी ठाहिण वारो पाण, हिन संसार ॾिनई, शरीर ॾिनई, परलोक ठाहिण वारो भी पाण। दू पाख कापे धनी, उनकी शोभा उनहू बनी, उनजी शोभा उन्हीं सां लाइक़। राम मत साहब चंदा आप है कौतक करे आनंद चोज, आप है कौतक करे आनंद चोज, आपने रस भोगन निर्जोग, बाबा आप है रस भोगन निर्जोग, बाबा आप है रस भोगन निर्जोग, आप है कौतक करे आनंद चोज, आप रस आप है कौतक, हे कौतक पाण ठाहियो था, केॾो अजब में वेझड़ करे आनंद चोज, मज़ो नथो अचे हिन कौतक में, हर हिकु शइ मज़ो थी ॾे, हर हिकु शइ ॾिसण जूं, ॿुधण जूं, छुहण जूं, सिंघण जूं, चखण जूं, हर शइ मज़ो ई मज़ो ठाहियो। आनंद माना सिंधी में चइजे मज़ो। श्री राम आनंद आनंद आप है कौतक करे आनंद चोज, पाणी कौतक आहे और आनंद पदार्थ है पाण ठाया थे। आप है रस, वरी में रस ही पाण विधो थे, रस अचे थो, वो रस अचे थो तॾहिं त असांखे मज़ो थो अचे, रस न हुजे त आपन रस भोगन, भोग रस पाण थो वठे, आत्मा अंदर वेठी आहे तॾहिं रस वठंदा, वरी निर्जोग वरी पाण निर्बंधन, भोग भी पाण थो वठे, वरी न्यारो भी पाण। चोज पदार्थ अजब में वेदड़ शइ, हे कौतक अजब में वेदड़ आहे, चोज अजब में वेदड़। श्री राम हा अजब ही अजब आहे, हे सभु जो अजायब घर आहे परमात्मा जो, न सॼो अजायब घर आहे न, हो त हथ जा ठाहियल आहिनि अजायब घर में, हे अजायब घर त हे आहे न सॼो, हे शरीर थोड़ो आहे, हे जंहिंमें सॼो ब्रह्मांड समायो पियो, इन खां मथे बि अजायब घर। श्री राम हे मुंहिंजो प्रभु परमात्मा, आप है कौतक करे आनंद चोज, आप है रस भोगन निर्जोग, आज जिस भावे तिस माना संत पुरुष इन्हीं वृत्ति में रहते, बस प्रभु ही जल पिए थो, प्रभु ही खाए थो, प्रभु ही ब्रह्मा दे थो, बस। श्री राम प्रभु जो प्रसाद करे खाओ, आत्मा ही भोग लाए थी।
सभिनी जो परमात्मा छोड़ो छिबणी जो जूठो कीअं खाधई असां सभिनी जो जूठो खाइजो हिन वात में से जूठो थियो न आत्मा पो खाधो न श्री राम वाह सभिनी जो जूठो खाइजो तुंहिंजो भाव बस उन भाव सां बस भाव बणियो रहे तो बस सब आनंद ही आनंद आनंद ही आनंद जिस भावे तिस आपन लाए लावे जिस भावे तिस आपन लाए लावे जिस भावे तिस आपन लाए लावे जिस भावे जिस भावे तिस खेल खिलावे ओ जिस भावे तिस खेल खिलावे जिस भावे तिस आपन नाम लावे जिस भावे श्री राम भाई जेके तुंहिंजो नालो जपनि था उहे प्रभु खे वणनि था भई ॿिया नथा वणनि न सब प्रभु ई त आहे सोजरो प्रभु ठाहियो त अंधारो कंहिं ठाहियो देवताऊं प्रभु ठाहियो त दैत कंहिं ठाहियो ईअं संतन खे प्रभु ठाहियो त हिननि खे कंहिं ठाहियो जिस भावे तिस आपन नाए लावे जिस भावे तिस खेल खिलावे ये नाटक वरी हिननि जे माध्यम सां ॾिसे थो कैरवदास बाजी जग भाई कैरवदास मां हिनखे स्पष्ट कयां थो इन शब्द खे कैरवदास बाणी में हिकिड़ो शब्द आहे कैरवदास बाजी जग भाई ये सॼो जुग बाज़ी आहे बाज़ी में चवण वारो बि त अची वियो पर हाणे त चवण वारो न्यारो थो थी वञे कैरवदास बाजी जग भाई बाजीगर से मोह बनिया है जॾहिं बाज़ीगर सां पंहिंजी बणाए न रखंदो त असां बाज़ी खे समझी सघंदो मुंहिंजो कंट्रोल त बाज़ीगर जे हथ में आहे न डायरेक्टर सां वास्तो रखंदो तॾहिं एक्टरनि जी ॼाण पवंदसि त हो त कठपुतली वञे जिन खे करायो थो वञे तीअं थो वञे बैक साइड ते डायरेक्टर वेठो आहे जेको पोयों सीन सटे थो ॾे श्री राम कोई पंहिंजे लेखे पाण भलो न आहे कोई पंहिंजे लेखे पाण बुरो न आहे ना को हीण नहीं को सूरा और ना को मूर्ख ना को सियाणा पर सब कुछ वरते तेरा भाणा तुंहिंजो भाणो वरतजी रहियो आहे कंहिंखे पाण सां मिलाईंदो पियो पंहिंजी पहचान थो कराए ऐं कंहिं मों हे नाटक थो ॾिसे श्री राम जिस भावे तिस आपन लाए जिस भावे तिस आपन नाए लावे ओ जिस भावे तिस खेल खिलावे जिस भावे तिस खेल खिलावे जिस भावे वाह जिस भावे अहिड़ो प्रभु परमात्मा देव जंहिंजे लीला सां सॼी ॿुधी आयासीं श्री राम कीअं पाण भक्तनि खे रूप में असांखे सबक ॾिए थो त बेटा प्रज्ञ ॿुधी धारियो प्रज्ञ ॿुधी माना सम में रहो सम में माना योग में रहो बस तव्हांजे मथां काई आपदा कान्हे प्रभु सभु रक्षा कंदो पंहिंजे मन खे घटि वधि न कयो जय अवगत भगत तहा आप श्री राम जय पसरे पासार संत प्रताप मुंहिंजा प्यारा ॿिन्ही पक्षनि जो परमात्मा पाण आहे कर्म में भोगता में सॼो हे कौतक उन्हनि जो आहे पाण भोगन में रहंदे निर्योग आहे तीअं असां बि मां व्यवहारिक भाषा में जो अर्थ खणी अचां वरी पंहिंजे रूप सां श्री राम तीअं हिननि में
असां सभु निर्गुण सरगुण पाण वेठो आहे, निर्गुण परमात्मा ऐं सरगुण शरीर, इन रूपन में रहंदे सब असां रहंदे बस अंदर न्यारा। श्री राम बस आत्मा करके सगल संग आत्म उदास ऐसी जुगत नानक सचे राम जे दासन जी इहा युक्ति रहंदी आहे। हीअं हबीब सां लिंग लोकन सां संसार खे तुंहिंजो मन न खपे, संसार खे तुंहिंजो शरीर खपे, परिवार खे व्यवहार खे। श्री राम दुकान खे घर खे तुंहिंजो शरीर खपे, तूं मन हर भरू। हा मन परमात्मा पाण आहे, तूं थोरो लकाव ॾिस वेठो सभु लीला कंदे। श्री राम हा जे आत्मा जे रूप में स्त्री पति जा लकाव ॾिसंदी आहे। राम पति धोखे में हूंदो आहे, तीअं तूं आत्मा जे रूप में सभु लकाव ॾिस पियो संसार जो। बेशुमार थाग न ते अतोले, बेशुमार थाग न ते अतोले, बेशुमार थाग न ते अतोले, ज्यों बुलाओ त्यों नानक दास बोले, आज बुलाओ तिस नानक दास बोले, बेशुमार थाक न ते अतोले, ज्यों बुलाओ त्यों नानक दास बोले, ज्यों बुलाओ त्यों नानक दास बोले, आ सुख मनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, सुख मनी वावा सुख। श्री राम बेशुमार शुमार कयो न वेंदो। बरसी साहब खां वठी आहे ॿोली हले थी, मां तव्हांखे ॿुधायो पंहिंजी हाणे हेॾे खणी वञो त निर्गुण असां में पले न पवंदो। मां व्यवहारिक भाषा में वठी थो अचां, माना कर्म जी भाषा में। व्यवहारिक भाषा माना बेशुमार। हाणे मन जो शुमार तव्हां करे सघंदा, असां करे सघंदासीं। हर हिकु बेशुमार आहे। थोरी काई अंदरों हिकिड़े ख़्याल जी घटना निकिती, माना शरीर कुझु करे वेठो, चहिड़ो माण्हू आहे, तो सर्टिफिकेट न ॾे, उनजे अंदरि ॿिया बि घणा कई ॻाल्हियूं पयूं आहिनि। छड़ो इहो न आहे, हे घणो कुझु आहे, हर हिकु घणो कुझु आहे। सम्झियासीं? हे कर्म जी भाषा आहे। भॻवान जे छिके न करे हेॾे असां चऊं हर हिकु बेशुमार आहे। मन असांजो परमात्मा आहे, बसि हिन जो अंत पाए सघिबो, सागर जो पाए सघिबो, मन जो अंत न पाइबो, न पाइबो, न पाइबो। अथाह आहे, थाह ई कोन्हे, केतिरो गहरो आहे। कीअं भाई? श्री राम अगनत गिणती न कई वेंदी। संकल्प विकल्प केतिरा समुंड में उथी सघंदा, बुॾ वञी गिणती कई वेंदी। उथंदा ख़तम थींदा, उथियो ख़तम थियो, उथियो ख़तम थियो, टिकी न सघंदो। अगनत अतोले जी तोर बि कई न वेंदी। अगनत तोले ज्यों बुलावो त्यों नानक दास बोले। जीअं प्रभु बोलाए थो मां बोलियां थो, पर जेकी बोलियो अथई इहा सचाई आहे न, जेकी ॿुधी आयो। बसि सुखमनी पढ़ूं पिया, जेके हाणे ॿुधोसीं ज्ञान जी वरी रिपीट थींदी पई, पुनः पुनः अभ्यास थींदो रहे, बसि असांजो कल्याण थींदो।